खानपुर में लॻे टे ॿाहिरि अखियुनि जे नूर खां महरूम बणियल सरकार ऐं सरहदीअ वारनि खां वाहर जी अपील। खानपुर में लॻ ॻोठ साहिब खान लुंड जा रहवासी 20 सालनि जो नरेश मेघवाड़, 25 सालनि जो नारायण मेघवाड़, 27 सालनि जो श्योक मेघवाड़ अखियुनि जे नूर खां महरूम बणियल। मुतासिर कुंटब पंहिंजे घर जो अलाह तला खपाए कराची, गंबट ऐं ॿियनि हंधनि तां इलाज करायो, पर किथां बि बहितर इलाज न थी सघियो। टेई ॿाहिरि अखियुनि जे नूर खां महरूम बणियल आहिनि। मुतासिरनि ॿुधायो त ही ॼमण खां पोइ जॾहिं 10 सालनि जी उमिरि ते पहुचनि था त हिननि जे अखियुनि मां नज़र ख़तम थी वञे थी, जेकरे ही बेवस ऐं लाचार बणिजो वञनि। संदसि को बि कमाइण वारो न आहे। संदन पीउ दर्द को कमु कंदो हो, हाणे उहो बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी वियो आहे, जेकरे हाणे घर जो चुल्हो हलाइण बि मुश्किल थी वियो। हिननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सरकारी सरहदी वारनि खां इलाज करण जी अपील कई आहे। मीर मंठार अली चन्ना, तोंग न्यूज़, खानपुर महर।